जेको इंसान वक्त में पंहिंजे पाण खे सम्झी वञे न त उहो काफ़ी माना अज़ियत न तकलीफ़ुनि खां बची थो वञे। बाक़ी जेको उहो नथो सम्झे त पोइ उनखे रब जी पकड़ ॾाढी थींदी आहे, ॾाढी। साल न हलंदी आहे, उहा 2-3 साल हलंदी आहे, 10 साल बि हलंदी आहे। हुन में पहिरीं माना निशानी इहा हूंदी सुकून खां बेचैन, माना सुकून तबाह हूंदी, सुकून तुंहिंजी दिलि खे राहत ई न हूंदी, उहा पकड़ वॾी ख़राबु हूंदी आहे। रब ज़ुल जलाल वल इकराम उन इंसान जे हथों तव्हांखे तोड़ींदो आहे जंहिंसां माना तव्हां घणो प्यार कंदा आहियो। अलाह पाक जॾहिं उनजे मथां पकड़ कंदो आहे न त बाक़ाइदे माना पकड़ अहिड़ी ख़राबु कंदो आहे, एॾी ख़राबु कंदो आहे, पोइ उहो ज़हनी मरीज़ थी वेंदा आहिनि, तकलीफ़ुनि ऐं अज़ियतुनि में वेंदा आहिनि। छो त वक़्तु जेके सम्झाईंदो आहे न त उहो ॾाढी माना तकलीफ़ अज़ियत ॾींदो आहे। जेको पाण सम्झी थो वञे त मां जेके हिन महिल रस्ता यूज़ कयां थो या मां ग़लति रस्ते ते हलां थो त मुंहिंजे लाइ इहे फ़ाइदे वारा आहिनि। जे इंसान सम्झी थो वञे त अलाह जे फज़ल ऐं करम सां पोइ उहो बची थो वञे। जेको नथो सम्झे न त पोइ उनखे वक़्तु ज़रूरु पकड़ींदो आहे, वक़्तु ज़रूरु पकड़ींदो आहे, पोइ कहिड़ी बि अज़ियत सां पकड़े। ख़ुदा जो कसम मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। पोइ जंहिंजो ॾिस न जंहिंसां प्यार हूंदा न अलाह पाक उनजे ज़रिए ई तोखे तोड़ींदो, बाक़ाइदे तोड़ींदो, ईअं निपोड़ींदे। जिन लीमे खे निपोड़बो आहे ईअं इन खां वधीक तोखे अलाह पाक निपोड़ींदो, तोखे बाक़ाइदे माना ख़बर पवंदी त वाक़ई हाणे अलाह जी पकड़ मुंहिंजे मथां शुरू थी वई आहे। रब ज़ुल जलाल वल इकराम जी जॾहिं पकड़ थींदी आहे न त पोइ सभ खां पहिरीं निशानी उनजी इहा हूंदी आहे, उनजी दिलि खे सुकून न हूंदो आहे, राहत न हूंदी आहे, तकलीफ़ ऐं अज़ियत हूंदी आहे। 5 मिंट उनखे सुकून मिलंदो आहे न त वरी यकीन करे न त उनजा 2-3 कलाक सुकून हलियो वेंदो आहे। बेचैनी बेचैनी, अज़ियत री अज़ियत, पोइ दिमाग़ में वॾो पाण खे प्रेशर ॾींदो आहे, वॾी सोचनि में हलियो वेंदो आहे। इहा छा आहे? इहा रब ज़ुल जलाल वल इकराम जी पकड़ जी निशानी अथव। जेको तव्हांखे वक़्तु सम्झाईंदो न त उहो बाक़ाइदे तव्हांखे सुधारे रखंदो। बाक़ी हिन महिल तूं पंहिंजे पाण खे नथो सम्झे, हाली फ़िलहालु तूं अनामे आहे, मगरूर आहे, तूं हल तव्हां पुछा की उन्हनि खां जिन जे मथां हिन महिल बि आज़माइशूं, तकलीफ़ूं, माना अज़ियतूं वॾी गुज़रनि थियूं, तव्हां उन्हनि खां पुछा त इहा कीअं थी, कहिड़े माना तोखे गुनाह जी सज़ा मिली आहे, उहो तव्हांखे पाण ई ॿुधाईंदो। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? जंहिं बि ॾिसो न ग़लति रस्ते ते आयो त उनखां पाण खे रोकियो, अलाह जी तौबा ताइब कयो, रब ज़ुल जलाल वल इकराम खां माफ़ी घुरो। अलाह जो कसम उहा सम्झ तव्हांखे जेका उन वक़्त में अची वेंदी न त इनशाअल्लाह वॾी अज़ियतुनि ऐं तकलीफ़ुनि में तव्हां न गुज़रंदा। जेकॾहिं न त पोइ तूं बि अनामे आहे, जीअं फिरौन हुयो, कारून हुयो, उन्हनि खे बि रब्बुल आलमीन बाक़ाइदे पकड़ियो, अहिड़ो पकड़ियनि जो ख़ुदा जो कसम उन्हनि खे अॻे पोयनि खे बि ॾेखारे त ॾिसो हे फिरौन तो, हे कारून आहे। रब न छॾींदो आहे उन इंसान खे, ज़ालिम खे ड्रिगो रस्तो ॾींदो आहे, पर ज़ालिम खे उन वक़्त में पकड़ींदो आहे जंहिं वक़्त में ज़ालिम सफ़ा ईअं फुल माना ख़ुशी में हूंदो आहे, बाक़ाइदे ख़ुशी में हूंदो आहे, धूमधाम सां हूंदो आहे। उन वक़्त में अलाह पाक जी ईअं पकड़ मथां नाज़िल थींदी अथसि। ख़ुदा जो कसम उनखे माउ जी थन बि यादि ॾियाराईंदी आहे। अलाह तव्हांखे सम्झ ॾींदो रब्बुल आलमीन। जेको गुनाह जे रस्ते में पंहिंजे पाण खे सम्झे। रब्बुल आलमीन असांखे छाजे लाइ ख़लक़ियो आहे? अलाह पाक असांखे दुनिया में छाजे लाइ आंदो आहे? रब खे का तुंहिंजी ज़रूरत हुई आहे? न, थोरो सोच, तन्हाई में वेही सोचींदा कयो त अलाह रब ज़ुल जलाल वल इकराम मूंखे छाजे लाइ पैदा कयो, मूंखे छाजे लाइ दुनिया में आंदो। ॾिस उन्हनि में तूं सही, थोरो सोचींदा कयो मुंहिंजा सुणा। अलाह तव्हां ख़ुशि रखंदो। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।